महिरबानी अरफाना, अमर सिंधु, उन्हनि जी टीम हर भेरे सॾींदा आहियो ऐं असीं ज़ाहिर आहे हाणे तव्हां चवंदी आहिनि तव्हां हर क़दम ते तव्हां सां गॾु आहियां, हर लम्हे तव्हां सां गॾु आहियां, हर जंग में तव्हां सां गॾु आहियां। जिते जिते तव्हां जा मुखालिफ़ आहिनि उते उते तव्हीं मूंखे पाण सां गॾु बीठल ॾिसंदियूं। ही कमु अयाज़ मेलो रचाइण, ही सभु कुझु गुज़िरियल 8 सालनि खां हीअ महिनत, ही महज़ कंहिं तमाशे लाइ नाहे। ॾिठो वञे त हिननि 8 सालनि में आहिस्ते आहिस्ते होरियां असीं जीअं जीअं शरीक थींदा रहिया आहियूं वॾो चेंज नज़र ईंदो रहियो आहे। मूंखे हिते मूं गुज़िरियल साल बि चयो, मुंहिंजे लाइ हिते सभ खां वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि जेका आहे नौजवाननि जो हिते मौजूदु हुअण त आहे ई, पर जॾहिं मूंखे ख़बर पवंदी आहे त भाउर पंहिंजूं भेणूं वठी आया आहिनि, भाउर पंहिंजे भेनरुनि सां शरीक थिया आहिनि ऐं हिते अहिड़ो कुझु बि नथो थिए जंहिं ते आङुर खणिजे ऐं भाउर ऐं भेणूं गॾु मौसीक़ीअ ते हिते झूमंदा आहिनि, गॾु झुमरियूं पाईंदा आहिनि, गॾु हिकिड़े नए सुबुह जा ख़्वाब ॾिसंदा आहिनि, गॾु सिंधी समाज खे बदिलाइण जा ख़्वाब ॾिसंदा आहिनि ऐं भाउर, सॻा भाउर ऐं भेणूं, हिकिड़ी माउ जा ॼावल भाउर ऐं भेणूं जेके हिते वठी ईंदा आहिनि भेनरुनि खे, इहो ई उहो समाज जो इनक़िलाब आहे जंहिंजो घणो क्रेडिट आउं सम्झां थी हिननि मायुनि खे थो वञे जिन खे माई हुअण जो, औरत हुअण जे ॾोह में रोज़ु नओं इल्ज़ाम, नई ॻाल्हि, नयूं रुकावटूं। हाणे त सभु कुझु बेकार थी चुको आहे, हाणे त सिर्फ़ु असांखे खिल ईंदी आहे इहो सभु ॿुधी जेको कुझु ॻाल्हायो वेंदो आहे। पर अयाज़ मेले जी ज़रूरत, हिननि मेलनि जी ज़रूरत, हिननि गॾिजाणियुनि जी ज़रूरत, असांजे गॾिजी विहण जी ज़रूरत ऐं ॻाल्हाइण जी जेका ज़रूरत आहे सिंध जे हवाले सां, सच पुछो त मुंहिंजी दिलि ॾाढी उदास आहे, थोरी मायूस बि आहे। हिते अचां थी, हिते बीठी आहियां त मुंहिंजी मायूसी घटि आहे, पर शायदि आउं हितां ॿाहिरि निकिरां त शायदि उहा थोरी अञा वधी वञे। सिंध जेका ॿुॾी वई, सिंध जा माण्हू जेके दरबदर थी विया, जेके खुलियल आसमाननि हेठि वेठा आहिनि, अञा ताईं असां क़ौम 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 चवंदा आहियूं, उन क़ौम जो हाल त ॾिसो किथे वञी बीठी आहे। मथे ते छित न आहे, सरदार शाह वेठो आहे, मूंखे बि न प्यारो आहे, ज़ाती तरह सां बि मूंखे ॾाढो प्यारो आहे। साण ख़ासि करे शेयर थी करियां त सेवण में हिकिड़ी मीटिंग में वेठासीं जंहिंमें ॿुॾी वियल मुतासिर जेके थिया उहे बि हुआ, सिविल सोसाइटी बि हुई, सरकारी ऑफिसर बि हुआ ऐं आउं बि हुयसि ऐं वर्ल्ड बैंक जा कुझु माण्हू बि हुया। मंछर ढंढ जो हिकु मुहाणो पंहिंजे ॿोॾ जा हालात ॿुधाईंदे, ॻोठ जे ॿुॾण जो हाल ॿुधाईंदे ओछगारूं ॾेई रुनो कहिड़ी ॻाल्हि ते, ॻोठ जे ॿुॾण ते न, नुक़सान ते न, बुख ते न, रोई चयईं असीं मच्छियूं मारींदा हुआसीं ऐं सोचींदा हुआसीं त असांजा बच्चा पढ़ी पवंदा, कुझु ठही पवंदा, मच्छियूं कोन मारींदा, के वॾा कम कंदा, कुझु बि कोन थियो, न को मास्तर उहे मिलिया, न को स्कूल उहे मिलिया, असांजो नस्ल बर्बादु थी वियो। पर ॿिए पासे जेका मायूसी आहे
अयाज़ ते ॻाल्हाईंदसि तव्हांजी इजाज़त सां उर्दू में ॻाल्हाईंदसि पर कुझु ॻाल्हियूं सिंधीअ में ज़रूरु कंदसि। जेका मायूसीअ जो मामिलो आहे, असीं पाण किथे बीठल आहियूं। असां वटि ॾोहो हुन जो ॾोहो असांजे बर्बादीअ में असीं पाण किथे बीठल आहियूं। जॾहिं वीडियोज़ में नौजवाननि खे सरदारनि जे पगदारीअ जे रस्मनि में नचंदे ऐं फ़ोटू कढंदे ऐं वीडियोज़ ठाहींदे ॾिसंदा आहियूं, जॾहिं क़बाइली निज़ाम ॾांहुं मोटंदे ॾिसंदा आहियूं, तव्हां जहिड़ा ई नौजवान हूंदा आहिनि, सुहिणा मोचारा गबरू अछियुनि कल्फ लॻनि शलवार कमीसनि में जो पहिरियल ऐं सरदारनि ऐं वॾेरनि ऐं इन्हनि सभिनी जे चकरनि में ऐं मथां हाणे वरी नई शइ जेका असां में शामिलु थी आहे, फ़ख्र सां इहो ॿुधाइण त मुंहिंजो नसुल किथां आयो, 700 साल पहिरीं किथां आयासीं, 400 साल पहिरीं किथां, साबित करणु त हिन मिटीअ मां ॻुठल न आहियूं। इहा इंतिहाई मायूसी जी ॻाल्हि आहे। बाक़ी बचियो छा जे असीं पंहिंजा नस्ल जेके वेही हिते ॿुधायूं, हिन धरतीअ मां ठहियासीं, हिन धरतीअ मां ॿीहर असांजी मिटी ॻुठी ॿीहर असीं ठहियासीं, असीं वेही ॿुधायूं त असीं किथां आया आहियूं। ऐं हर ज़ात, अॻे त हिकु ॿ ज़ातियूं हुयूं जेके इहो ॿुधाईंदियूं हुयूं, हाणे त मूं ॾिठो आहे हर उहा ज़ात जेके असीं सिंधी सम्झंदा हुआसीं, निज पिज सिंधी सम्झंदा हुआसीं, उहे बि चवनि था त असीं ॿाहिरां आया आहियूं। सभिनी जो हिकु पगदार सरदार आहे, सभिनी जो हिकिड़ो उहो सरदार आहे जेको सुभाणे तव्हांजा सौदा कंदो। इन सॼे माहौल में असीं अयाज़ ते ॻाल्हाइण लाइ बीठा आहियूं। अयाज़ ते ॻाल्हाइण खां पहिरीं ॿ लफ़्ज़ ॿिया चवंदसि। मूंखे ॾाढी ख़ुशी पई थिए हिन ॻाल्हि ते। इहो बि हिननि मायुनि खे क्रेडिट वेंदो जेके हमेशह पथरनि जे मोहन में बीठल आहिनि, त अॼु हिते गुज़िरियल 1-2 सालनि खां हर ॿोलीअ जो लेखक, हर सूबे मां आयल, हर शहर मां आयल लेखक, अदीब, दानिश्वर हिते गॾु आहिनि। अयाज़ खे ई असांजे बंदि कमरनि मां, असांजे बंदि कमरनि जे डिस्कशन्स मां, असांजे सॼे महदूद दायरे मां कढी अयाज़ खे ही ॿाहिरि खणी आयूं आहिनि। ऐं पोइ रुॻो अयाज़ ॿाहिरि कोन खणी आयूं आहिनि, अयाज़ सां गॾु सिंध छा आहे, सिंधी अदब छा आहे, सिंधी ॿोली छा आहे, सच छा आहे, हक़ छा आहे, इहे सभु मामला जेके पाकिस्तान में हींअर मुश्किल मामला थी चुका आहिनि। जीअं आसमा चयो त सच छा आहे, हक़ छा आहे, सच कीअं चइजे, आवाज़ कीअं उथारिजे, आवाज़ उथारण खां पोइ पथर कीअं खाइजनि, उन्हनि खे कीअं बर्दाश्त कजे, इहो सभु मामिलो ई हिन मुल्क जे सतह ताईं, हर ॿोलीअ ताईं खणी आयूं आहिनि। ऐं इन लाइ यकीनन हिननि खे जस हुजे, ख़ुदा करे, आउं सम्झां थी त हिननि खे ज़रूरत न आहे, पर ख़ुदा करे जॾहिं तारीख़ लिखिजे सिंध में इन्हनि चेंजिस जी, उन में ईमानदारीअ सां लिखण वारा हिननि जा नाला भी लिखनि। जनाब, आप सबका बहुत शुक्रिया। मैं ये इन ख़वातीन का, अमर सिद्धू, अरफाना मल्ला, इनकी टीम, ये नौजवान बच्चे जो इनके साथ हैं, ये सारा क्रेडिट इनको जाता है कि इन्होंने शेख अयाज़ को सिंध के दायरे से निकाल कर और इस मौजू को सिंध के दायरे से निकाल कर पाकिस्तान के सतह पर ये ले आए। और हक़ क्या है, सच क्या है, हक़ की अदायगी क्या है, सच की अदायगी क्या है, इस माहौल में जहाँ कई विक्टिम्स बैठे हुए हैं, इस माहौल में ये रस्म शुरू करना, इस माहौल में सबको जमा करना, इस माहौल में
वो उन ख़यालात का, शेख अयाज़ के बहाने उन ख़यालात का इजहार करना जो बहुत मुश्किल हो चुका है, बहुत बड़ा कमाल है। और यकीनन मैं आपको बहुत ही मोहब्बत से खुशामदीद कहती हूँ। अयाज़ पर बहुत बात हुई, हर हवाले से शेख अयाज़ पर बात हुई। मैं जिस पर बात करना चाह रही हूँ वो ये है कि शेख अयाज़ और शेख अयाज़ से पहले शाह साईं ने हमें हम जो सिंधी ज़बान के लिखने वाले हैं, हम जो इस धरती पर पले बढ़े, यहाँ जहाँ हमारा बीज बोया गया है, इन्होंने हमें एक और चीज़ सिखाई। वो है, उससे पहले मैं 2 अल्फाज और कहूँ कि ये जो तस्वुर अयाज़ पर बात करते हुए आता है कि अयाज़ बागी शायर है, अयाज़ इनकलाबी शायर है, ऐसा नहीं है। अयाज़ धरती से उसी तरह रोमांस सिखाने वाला, धरती से इश्क सिखाने वाला, धरती को महबूबा महसूस करवाने वाला शायर है। और ये इब्तिदा अयाज़ से नहीं हुई, हमारे यहाँ सिंध में यहाँ ये इब्तिदा शाह लतीफ़ से हुई है। सिंध, आपको बताती चलूँ, सिंधी में मोनस है, सिंधी में मुज़क्कर नहीं है। हम जब सिंध का ज़िक्र करते हैं तो या तो माँ का तस्वुर आता है या तो महबूबा का तस्वुर आता है। सिंधी शायर जब सिंध के बारे में लिखता है तो उसे या तो वो महबूबा लिखता है या तो वो उसे माँ लिखता है। सिंध हमारे यहाँ मुज़क्कर नहीं है और ये अजीब कमाल है। इसी सिंध के साथ जो रोमांस शेख अयाज़ ने हमें सिखाया है, उससे पहले जो हमें शाह साईं ने सिखाया है। शेख अयाज़ जिस इश्क, जिस रोमांस का तसलसल लेकर चले हैं, आप देख लीजिए, शाह साईं इश्क़ हकीकी करते हैं। इश्क़ हकीकी में अपने महबूब को तशबीह किससे देते हैं, अपनी महबूबियत को तशबीह किससे देते हैं? एक छोटी सी मिसाल के साथ, क्योंकि हमारे पास इतना वक्त नहीं है। नूरी जो शाह साईं की शायरी में कहती है, जिसके लिए शाह साईं ने अपने अबियात में कहा है कि काली है, कोझी है, इनमें मछेरन है, मछलियों की बू है इसके वजूद में। उस नूरी के साथ, उस नूरी के हवाले से, क्योंकि वो इस ज़मीन की है, क्योंकि वो मछलियाँ सिंधु दरिया से लेकर आती है, क्योंकि उसकी मिट्टी सिंध की मिट्टी और सिंध के पानी के इम्तिज़ाज से गुंदी है। उस नूरी को इश्क़ हकीकी के तशबीह और इस्तारे के तौर पर शाह साईं लेकर आते हैं। अभी 1 यूनिट के हवाले से बातें रिपीट नहीं करनी चाहिए। 1 यूनिट के हवाले से जो बातें हुई, शेख अयाज़ की जो बातें हुई, जनाब शेख अयाज़ उर्दू में शायरी करके साबित करते हैं कि उनकी उर्दू क्या है। उर्दू में शायरी करके वो साबित करते हैं कि उस वक्त के मुताबिक फ़ारसी और अरबी पर उनको अबूर है। नासिर अब्बास ने जैसे उनके मुताले की बात की, लेकिन उर्दू में शायरी दिखाकर अपनी सलाहियत, अल्फाज पर अपना उबूर, ज़बान पर अपना उबूर दिखाकर वो सिंधी की तरफ लौट जाते हैं। क्यों? शेख अयाज़ अगर सिंधी में शायरी ना करते तो आज सिंधी अदब यहाँ मौजूद ना होता। राइजुल वक्त ज़बान के बोझ तले पंजाबी ज़बान की तरह दब चुका होता। लेकिन क्योंकि शेख अयाज़ ने
अपनी जंजीर के हल्के में, शेख अयाज ने अपनी जंजीर के हल्के में सिंधी अदब को, सिंधी अदीब को, सिंधी शायर को इस तरह जकड़ लिया कि उससे आज़ादी मुमकिन ही नहीं है। वो मिजाज ये बन चुका है कि वो इस धरती जाया ही नहीं है, इस धरती की मिट्टी से गुंधा ही नहीं है जिसने सिंधी में शायरी नहीं की, जिसने सिंधी में लिखा नहीं। हमें, हमारे अदीब को, सिंधी ज़बान के अदीब को इस धरती पर अपनी बका के लिए, अपनी बात मनवाने के लिए, अपने इजहार के लिए उसे बहरहाल सिंधी ज़बान में लिखना पड़ता है और लिखना पड़ेगा और वो लिखता रहेगा। इसका क्रेडिट पाकिस्तान बनने के बाद जिस तरह राइजुल वक्त कौमी ज़बान के बोझ तले तमाम ज़बानों को दबा दिया गया, उसमें सिंधी ज़बान को बचा लाना, उसमें सिंधी ज़बान में तख्लीकी अमल को, उसका तसलसल बरकरार रखने के लिए नस्लों को तरगीब देना, इसका क्रेडिट यकीनन सिर्फ शेख अयाज को जाता है। और फिर ज़ाहिर है कि उसके बाद बहुत से उसका तसलसल है। हमारी ख्वाहिश है, अभी ये भी बात यहाँ हो रही थी, हमारी ख्वाहिश है कि शेख अयाज, शाह साईं, इन पर हम इस तरह के मेले, इस तरह की बैठक, इस तरह के प्रोग्राम्स सिंध से बाहर भी करें और हम इसी तरह बड़ी मोहब्बत से, जब कराची में इस तरह के प्रोग्राम्स होते हैं और यहाँ भी यकीनन इस तरह का है, हम अधूरा समझते हैं पंजाबी अदब, सराइकी अदब, बलोची अदब, इन सब के बग़ैर, पश्तो अदब, इन सब के बग़ैर इन तमाम मेलों को, इस तरह के तमाम इज्तिमा को हम अधूरा समझते हैं। और मैं समझती हूँ ये क्रेडिट ज़रूर हमें जाएगा, हाँ, सिंध को जाएगा, सिंध के लोगों को जाएगा और बलूचिस्तान को जाएगा कि तब जब आवाज़ उठाना बना था और है, तब जब बोलने की गुंजाइश ख़त्म हो गई थी और ख़त्म हो चुकी है, तब जब इंसान नहीं रहा है, तब अभी भी सिंध ऐसी जगह है जहाँ इंसान के अंदर इंसान ज़िंदा है। और इसका तमाम क्रेडिट शाह लतीफ़ और शेख अयाज समेत सिंधी अदब और सिंधी अदीब और सिंधी दानिश्वर और आज की नस्ल को और इन सब को जाता है। बहुत शुक्रिया।